अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश दीवा क्लास में खुश आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असांजी क्लास आहे मल्टीप्लिकेशन ऑफ फ्रैक्शन, मतलब किन ॿिनि अणपूरनि खे पाण में ज़रब करण। मिसाल, 1/4 ज़रबिया 2, मतलब हाणे तव्हां ॾिसो हिन में हिकिड़ो पार्ट आहे फ्रैक्शन जो, हिकिड़ो पार्ट आहे होल नंबर जो। अगरि अहिड़ी सूरत में अगरि पाण खे मल्टीप्लिकेशन ॾिनल हुजे त पाण कीअं कंदासीं। हाणे प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं हिन जो स्टेप इहो आहे त ॾिसो 1/2 ज़रबिया 1/4 ज़रबिया 2। हाणे मतिलबु छा आहे, ईअं सम्झणो आहे त हिन 2 जे मथे हेठि जेको आहे 1 आहे, 2 जे हेठि 1 आहे। त हाणे पाण जी रक़म छा थी वई, 1/4 ज़रबिया 2/1। हाणे 1/4 ज़रबिया 2/1 त छा कंदासीं, पाण अंश अंश खां ज़रब कंदासीं, छेद छेद सां, माना नुमरेटर नुमरेटर सां, डिनोमिनेटर डिनोमिनेटर सां। हाणे ॾिसो, नुमरेटर नुमरेटर सां 1 ज़रबिया 2, डिनोमिनेटर डिनोमिनेटर सां 4 ज़रबिया 1, 1 टिका टिका 1 चौंक चौंक, इहो अची वियो 2/4 असांजो जवाब। अहिड़े हिसाब सां ॿियो पार्ट हुजे 4/9 ज़रबिया 7, त वरी पाण साॻे ई तरीक़े सां पहिरियों स्टेप छा आहे त 7 जे हेठियां 1 छेद आहे, माना डिनोमिनेटर आहे। त पाण छा कंदासीं, 4/9 ज़रबिया 7/1, मतलब 4/9 ज़रबिया 7, हिन जे हेठि छा आहे भाङे में 1। त पाण छा कंदासीं, नुमरेटर नुमरेटर सां ज़रब थींदो, 4 ज़रबिया 9 थींदो, 9 ज़रबिया 1 डिनोमिनेटर डिनोमिनेटर सां, त 4 ज़रबिया 9 4 ना 36, 1 ना ना। वरी जेकर पाण जो खोड़ो हणूं 1 ना ना ऐं 36 के 9 जो खोड़ो घणा चक्कर थो लॻे, 9 जो खोड़ो 9 के 1 चक्कर, 1 ना ना 2 ना 18, 3 ना 27, 4 ना 36। त जवाब छा आयो, 4/1। हिन जो मतिलब छा आहे, 4। इहो आहे असांजी हिकिड़ो फ्रैक्शन पार्ट, हिकिड़ो होल नंबर पार्ट जेको आहे हुनखे पाण कीअं मल्टीप्लाई कयूं था। हाणे पाण पहिरां ॿारो पाण कयूं था ॿिनि फ्रैक्शन पार्ट, 2 रक़मूं फ्रैक्शन जूं हुजनि, ॿई अणपूर हुजनि, त पाण कीअं मल्टीप्लाई कंदासीं। हाणे पाण खे चए थो 2/2 ज़रबिया 4/5, त पाण छा कंदासीं, 2/2 ज़रबिया 4/5, 1 चक्कर हेठि लाहींदासीं। हाणे छा कंदासीं, जीअं पाण पहिरें हिसाब में करे आया आहियूं, नुमरेटर नुमरेटर सां ज़रब थींदो, ही 2 4 सां ज़रब थींदो, नुमरेटर नुमरेटर सां, पहिरीं रक़म जो नुमरेटर ॿिए रक़म जे नुमरेटर सां ज़रब थींदो, हेठां वरी डिनोमिनेटर डिनोमिनेटर सां ज़रब थींदो, 2 5 सां ज़रब थींदो। त छा कंदासीं पाण, जवाब 2 चौंक 8 ते 5 15। हाणे जवाब पाण जो छा आयो, 8/15। अहिड़े हिसाब सां वरी ॿियो हिसाब पाण खे मिले त 6/9 ज़रब करियो 7/6 सां। त पाण छा कंदासीं, साॻियो तरीक़ो, सिंपल सफ़ा, नुमरेटर नुमरेटर सां ज़रब कंदासीं, 6 ही ज़रब वरी हेठियां डिनोमिनेटर डिनोमिनेटर सां ज़रब कंदासीं, 9 ज़रबिया 6। हाणे छा थींदो, 6 7 42, माना 42, 6 ना 54। हाणे अञा मज़ीद हिनखे छोटो करे सघूं था, छा ॿई पार्ट जेके आहिनि उहे इवन आहिनि, त 2 जो खोड़ो हिनखे 42 खे लॻे पियो, घणा चक्कर लॻो, 4 खे 2 चक्कर, 2 खे 1 चक्कर, माना 21,
54 के 2 जो खोड़ो लगे पियो घणा चक्कर 5 के 2 चक्कर लगो एक ॾांहुं वियो 14 के 2 जो खोड़ो लॻियो 7 चक्कर त 27 एकी भांगे 27 हाणे पाण वटि छा आहे एकी भांगे 27 हाणे एकी ऐं 27 ॿई जेके आहिनि पंहिंजा 8 नंबर आहिनि त 3 जो खोड़ो हिननि ॿिन्ही खे लॻे पियो एकी के घणा चक्कर लॻो 3 7 एकी 3 जो खोड़ो 7 चक्कर लॻो 27 के घणा चक्कर लॻो 3 27 जवाब छा आयो 7 भांगे 9 क्लियर। हाणे पुट तव्हांजे लाइ होमवर्क आहे त 6 भांगे 7 ज़रबिया 3 भांगे 2 ॿियो हिसाब आहे 4 भांगे 9 ज़रबिया 2 भांगे 7 ये ॿई तव्हां होमवर्क करे कमेंट सेक्शन में हिननि जो जवाब लिखिजो। महिरबानी।